बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड जी तुम ॾिसी रहियो असांजो चैनल अखलाक वाइज़ टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। दुआ आहे अल्लाह ताला खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा, अल्लाह तव्हांखे हर मुसीबत खां पनाह में रखे। पर अॼु जो मौज़ू असांजो आयतुल कुर्सी जे बारे में आहे। क़ुरानी आयत आहे, तव्हां ॿुधो हूंदो इहो। इन्हीअ बारे में आहे, तव्हांखे कुझु उन जो फ़ज़ीलतूं ॿुधाईंदासीं। हज़रत अबी बिन काब रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त मुंहिंजो हिकु खजिन जो गुदाम हो, जंहिंमें रोज़ बरोज़ घटिताई थींदी पई वञे। चयाईं त हिकु राति जो पहरो ॾिनमि, ॾिसां त हिकु नौजवान छोकिरी वांगुरु हिकु शख़्स उते हुयो, जंहिं ते सलाम कयमि। जंहिं सलाम जो जवाबु ॾिनो, पाण पुछियऊंसि त तूं इंसान आहीं या जिन आहीं? उन शख़्स जवाबु ॾिनो, मां जिन आहियां, इंसान न आहियां। हज़रत अबी बिन काब रज़ियल्लाहु अन्हु फरमायो, मूंखे पंहिंजो सॼो हथु ॾेखार। त उन मूंखे सॼो हथु ॾेखारियो त उहो हथु कुते जे चंबे वांगुरु हो ऐं कुते वांगुरु वार पिणु हुयसि। पाण फरमायूं त तूं सही थो चवीं, छो त जिन्नात जे तख़लीक़ ईअं ई हूंदी आहे। उन जिन चयो त छा तोखे मालूम आहे त जिन्नात में मूं खां वधीक को सख़्त न आहे? हज़रत अबी बिन काब रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त तो हिते छा वठणु आयो आहीं? उन जवाबु ॾिनो त असांखे ही इतला मिलियो आहे त तव्हां सदको करणु पसंदि कयो था, उन करे मां तुंहिंजे ताम मां पंहिंजो हिसो वठणु आयो आहियां। पाण फरमायूं त असांखे तव्हांजे शरारत खां कहिड़ी शइ बचाए सघे थी? चयाईं, तव्हां क़ुरान मां आयतुल कुर्सी पढ़ंदा आहियो? हज़रत अबी बिन काब फरमायो, हाओ। जिन चयो त आयतुल कुर्सी सुबुह पढ़ंदो त शाम ताईं, अगरि शाम पढ़ंदो त सुबुह ताईं असांजे शर खां महफ़ूज़ रहंदो। हज़रत अबी बिन काब रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त मां सुबुह जे वक़्तु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में हाज़िरी थियसि ऐं पाण सॻोरनि खे राति वारी सॼी क़िसे जी ख़बर ॿुधायमि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन ख़बीस सच चयो आहे।